पे त मुस्तफ़ा करीम जे सदके में असां सां मेहरबानियूं थियूं आहिनि न त अॻु में ॿुधव न त माण्हू कहिड़ी गुमराहीअ में हुया। उन शख्स अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मूं पंहिंजी न्याणीअ मां हथ कढी छॾिया, खूह जे तरे में वञी किरी, मुंहिंजी दिलि में रहम न आयो। महबूब करीम ज़ारो क़तार रोअनि पिया। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह हाणे मुंहिंजो छा थींदो? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही कुफ्र वारे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि, जहालत वारे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे अल्लाह ताला मूं मुहम्मद करीम खे मोकिलियो आहे, इस्लाम अची वियो आहे, हाणे बेड़ा ई पार आहे। सुभान अल्लाह चो मोहब्बत सां। बिटाई घोट तो फरमाए त जानी आयो जूए में थिया कल्ब करार, वहलो विचाई वियो करे गम गुजार, निज़ारो निर्वार पिरीं पसायो पांहिंजो, पिरीं पसायो पांहिंजो, निज़ारो नागाह लथो कट क़ुलूब तां थी विरूहण वाह, उम्मीदूं अरवाह पिरीं पसंदे पुनियूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ़ वठी आया, रब करीम सां एडियूं त मेहरबानियूं फरमायूं, ज़ुल्मतुन मां कुफ्र जे अंधेरनि मां कढी करे रब करीम असांखे इस्लाम जी नूर ऐं रोशनीअ जे तरफ़ आंदो आहे। रब करीम असांखे सलामतीअ वारा रस्ता ॾेखारिया आहिनि। हबीब जे सदके में बेड़ा ई पार थी विया आहिनि। उहे जेके ॾुख ॾोलावा हुया सभई दूर थी विया। हबीब करीम जे अचण सां रब करीम जेके मेहर जा मींहं वसाइण शुरू कया, सवे साल गुज़री विया आहिनि त अॼु बि उहे मेहर जा मींहं जारी आहिनि। ये सभई मेहरबानियूं सदको मोहम्मद अमीर जो आहिनि। चओ सुभान अल्लाह। अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। चओ सुभान अल्लाह। हाणे अहिड़ो महबूब मिलियो जंहिंजे करे रब करीम असांजे ऐबनि ते पर्दो रखी छॾियो, जंहिंजे करे रब करीम असांजूं शिकिलियूं न बदिलायूं। सुबुह शाम इज़त जा टुकर मदीने वारे साईं जे सदके में खाऊं था। अले कहिड़ियूं रब करीम इज़तूं अदा कयूं आहिनि जेके थोरा लाहण त छा पर ॻाए बि नथा सघूं। अहिड़ो महबूब मिलियो, छा उन जे अचण ते ख़ुशि न थियूं? सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। उन ये महबूब जे अचण वारी ईद तां अल्लामा अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि जो हिकिड़ो शेर आहे जेको मशहूर आहे। जिते किथे लिखियल हूंदो आहे दरो दीवार ते रबीउल अव्वल में, निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल। ऐ रबीउल अव्वल जी ईद तुझे खुशीअ तां हज़ारे ईदूं घोरे छॾिया। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। हाणे खुशीअ जी महफ़िल हीअ बि आहे, पर अल्हम्दुलिल्लाह सॼी उम्मत खुशीअ में गॾु निकिरंदी आहे 12 रबीउल अव्वल ते।
कहिड़ी तारीख़ ते 12 रबीउल अव्वल हिन इलाइक़े में बि सकरंड में बि साईं क़िबला सैयद नूर मोहम्मद शाह साईं जे अॻुवाणीअ में क़यादत में आलीशान रैली निकिरंदी। सकरंड में शहबाज शाख मोरीअ खां तक़रीबन 10 बजे इहा रैली निकिरंदी। उन खां बाद में मुस्तफ़ा करीम जे शान जा तराना कसींदा गाईंदा निहायत ई अदब एहतराम सां बावजू थी करे मुहब्बत में दुरूद ऐं सलात जा नज़राना पेश कंदे इन ये रैलीअ में शरीक थियो जो अहिड़ियूं रैलियूं मुस्तफ़ा करीम जे ज़माने में भी हुयूं। जॾहिं मुस्तफ़ा करीम मदीने तय्यबा तशरीफ़ वठी आया, इनखे बि जेकॾहिं बिदअत केरु चवे थो हा उनजी मर्ज़ी आहे, पर उन्हनि खां पुछो मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे त जॾहिं महबूब करीम मदीने तय्यबा में अची करे पहुता हुया हिजरत वारे टाइम ते, त पोइ सभु मदीने वारा नौजवान ॿार इहे नंढी उमिरि वारा सभई रस्तनि ते ॿाहिरि निकिरी रसूलुल्लाह जो इस्तक़बाल करण आया। महबूब करीम जॾहिं आया पहुची विया त हाणे जुलूस जी सूरत में महबूब खे मदीने वठियो विया अचनि। सुभान अल्लाह। ऐं पोइ नातूं बि ॻाईंदा आया। ये सबूत मिली वियो न। नातूं बि ॻाईंदा आया, जुलूस जी सूरत में रसूलुल्लाह खे वठी आया। नातूं ॻाइनि पिया तलअल बद्रु अलैना मिन सनियातिल वदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई। चवनि पिया अॼु असां वटि महबूब मदीने वारो आयो आहे, असां ते अॼु चोॾीअ जो चंड भिरी पियो आहे। अॼु असां वटि उहो अम्मा आमिना जो लाल आयो आहे जंहिं असांखे रब करीम जे तरफ़ दावत ॾिनी आहे। महबूब करीम अल्लाह जी दावत ॾिनी त इन ई ख़ुशीअ में हबीब करीम जे आमद जा तराना था ॻायूं। तव्हां बि सभु कोशिश करे, भले नंढा हुजो वॾा हुजो, पकी उमिरि वारा मासूम ॿार जेके बि शरीक थी वञनि, सभु सिंगार करे ख़ुशि थी करे रसूलुल्लाह जे शान जी रैलीअ में शरीक थियनि। दुश्मननि खे ख़बर पवे जेके रसूलुल्लाह जे शान घटाइण जे पुठियां आहिनि न, उन्हनि खे भले ख़बर पवे। गैज़ में जल जाए बेदीनों के दिल, या रसूल अल्लाह की कसरत कीजिए। आला हजरत फरमाए तो या रसूल अल्लाह जा नारा हणो त भले त रसूलुल्लाह जे दुश्मननि जा जिगर फाटन। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको, अल्लाह तबारक व तआला तव्हां सभिनी खे शल नेकियूं नसीब फरमाए। मुंह मिस्कीन जे हालत ए रब करीम रहम फरमाए, असां सभिनी जी दुनिया आखिरत मोचारी फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।